धणी तुंहिंजे वसियो साईं, वागे धणी तुंहिंजे वस, वागे धणी तुंहिंजे वस ओ साईं, वागे मुर्शिद तुंहिंजे वस। ढिंगाणो बोज़दार में सैयद हैदर शाह जवाणी घोट जे सालियानी उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। दरगाह जी मेहंदी सेठ शोभान अली मंगराड़ पढ़ांदी वई, जॾहिं त सैयद रोशन अली शाह, एहसन खान बोज़दार, मतव अली फ़क़ीर, वज़ीर हुसैन लिगारी, हाकिम अली मंगराड़ दरगाह ते चादर चाढ़ी दुआ घुरी मेले जो इफ़्तिताह कयो। मेले में मिठाई जा दुकान, झूला, सर्कस, रांदियुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि, जॾहिं त रोज़ाने राति जो महफ़िल मौसीक़ी जा प्रोग्राम कोठाया वेंदा। 3 ॾींहं ताईं जारी मेले में रोज़ानो शाम जो मलाखड़ो मुनक़द कयो वेंदो, जंहिंमें लाड़ ऐं उतर जा मल पहलवान पंहिंजी ज़ोर आज़माई कंदा। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल अज़ीज़ कासकली, NN ऑफिशियल, ढिंगाणो बोज़दार। वागे धणी तुंहिंजे